बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू कयां थो अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको दिलनि जो राज़ खूब ॼाणे थो। नाज़रीन, अॼु जी कहाणी ॿिनि दोस्तनि जी आहे। सिंध जे इलाइक़े मीरपुर ख़ास में ॿ दोस्त रहंदा हुया, जिन में हिक जो नालो क़ासिम ऐं ॿिए जो नालो वकास हुयो। क़ासिम निहायती ग़रीब शख़्स हुओ ऐं घर जो कमाइण वारो हिकिड़ो ई हुयो। क़ासिम जूं 7 भेनरूं हुयूं ऐं क़ासिम जे वालिद जो नंढपण में इंतकाल थी चुकियो हुयो। जॾहिं क़ासिम शादी कई त क़ासिम जे मथां घर जूं ज़िमेदारियूं बि वधी वयूं। हिकिड़े ॾियारे क़ासिम इहो ई फ़ैसिलो कयो त पाकिस्तान छॾे कंहिं ॿाहिरि मुल्क वञी कमाइजे। आख़िरकार क़ासिम पंहिंजो मुल्क पाकिस्तान छॾे ऐं सऊदी अरब कमाइण जे लाइ निकिरी वियो ऐं क़ासिम सऊदी अरब में कमाइण लॻो। शाम जे वक़्तु जॾहिं क़ासिम वापसि फैक्ट्रीअ खां अची रहियो हुयो त क़ासिम जी अब्बास नाले शख़्स सां मुलाक़ात थी, जेको पाकिस्तान जो रहाइशी हुयो। अब्बास क़ासिम खां पुछा कई किथों जो आहीं त क़ासिम उन खे पूरो हाल हवाल ॾिनो। उन खां बाद में अब्बास क़ासिम खे वठी हिकिड़े होटल ते वियो ऐं ॿई दोस्त उते चांहि पीअण लॻा ऐं हाल हवाल कंदा रहिया। क़ासिम सॼो ॾींहुं कमु कंदो हुयो ऐं शाम जो क़ासिम वापसि अची उन होटल ते अब्बास सां मुलाक़ात थींदी हुई ऐं चांहि पीअंदा हुया ऐं हाल हवाल हिक ॿिए सां कंदा हुया। छाजे कारण त सऊदी अरब में सिर्फ़ु उहे ॿई दोस्त पाकिस्तानी हुया। क़ासिम हमेशा ख़ुशि रहंदो हुयो ऐं क़ासिम हमेशा ख़ुशि तबियत ऐं इख़लाक़ वारो इंसान हुयो। इहो सिलसिलो हलंदो रहियो। कुझु ॾींहं गुज़रिया त क़ासिम खे नियाणीअ जी औलाद थी। क़ासिम निहायती ख़ुशि हुयो ऐं उते त अब्बास नाले शख़्स क़ासिम खां पुछियो, अॼु यार वॾो ख़ुशि थो लॻे, छा ॻाल्हि आहे? क़ासिम चवण लॻो, दोस्त अॼु मूंखे नियाणीअ जी अल्लाह ताला औलाद ॾिनी आहे। क़ासिम जंहिं वक़्त बि घर जो ज़रूरती सामान को कमकार हूंदो हुयो त क़ासिम पंहिंजे दोस्त वकास खे फ़ोन कंदो हुयो त वकास हुन जो सामान वठी उन जे घर पहुचाईंदो हुयो। इहो सिलसिलो हलंदो रहियो। कुझु ॾींहं गुज़रिया। क़ासिम घर जे लाइ संभरियो त क़ासिम जी अमड़ क़ासिम खे चई, तुंहिंजो पीउ कोन्हे ऐं कमाइण वारो तूं हिकिड़ो ई आहीं। तुंहिंजूं 7 भेनरूं आहिनि जिन जी तोखे शादी कराइणी आहे। तुंहिंजे मथां घर जूं ज़िमेदारियूं आहिनि ऐं घर बि पंहिंजो वठिणो आहे। इहा जॾहिं अमड़ क़ासिम खे ॻाल्हि कई त क़ासिम रुकिजी वियो। लेकिन क़ासिम जी घरवारी हमेशा क़ासिम खे इहो ई चवंदी हुई, क़ासिम पंहिंजे मुल्क वापसि मोटी अच। क़ासिम पंहिंजे मुल्क वापसि मोटी अच, रुखी सुखी असां खाई वक़्तु गुज़ारींदासीं, लेकिन हिक ॿिए सां गॾु त रहंदासीं। क़ासिम इहा ॻाल्हि ॿुधी ऐं पंहिंजी घरवारीअ खे चवण लॻो, कुझु टाइम अञा सब्र कर, मां तव्हांजे लाइ ई कमाए रहियो आहियां, भेनरुनि जी शादी कराए ॾियां ऐं घर पंहिंजो ठाहियां। वक़्तु गुज़रंदो रहियो। 5 साल गुज़री चुकिया। आख़िरकार क़ासिम हाणे पंहिंजे ॻोठ पाकिस्तान वापसि अचण जे लाइ संभरियो। शाम थी। क़ासिम जी मुलाक़ात उन दोस्त पंहिंजे अब्बास सां थी ऐं अब्बास खे सारो हाल हवाल ॾिनई ऐं अब्बास खे चवण लॻो, यार 5 साल मूंखे थी चुकिया आहिनि। अॼु मुंहिंजी वीज़ा आई आहे त मां अॼु पंहिंजे मुल्क पाकिस्तान वापसि वञी रहियो आहियां। मूंखे हिकिड़े महीने जी मोकल फैक्ट्रीअ जे तरफ़ां मिली आहे। सऊदी अरब खां जॾहिं क़ासिम वापसि आयो ऐं पंहिंजे घर वियो ऐं क़ासिम जो दोस्त जंहिं वक़्त बि वकास घर में अचे त क़ासिम जी जेकी नियाणी हुई उहा बाबा बाबा करे वकास सां वञी गले लॻे पई ऐं क़ासिम खे पंहिंजी धीउ सुञाणे कोन पई। जंहिं वक़्त बि वकास अचे त उन जी धीउ वकास खे बाबा बाबा करे चिंबड़ी पए पई। क़ासिम इहो सोचियो, शायदि हीअ मासूम आहे, हिन खे का ख़बर ई नाहे। चंद ॾींहं गुज़रिया। क़ासिम जी घरवारी बि क़ासिम सां कुझु सही बर्ताव न करे रही हुई। आख़िरकार थोरी थोरी ॻाल्हियुनि ते क़ासिम जी घरवारीअ क़ासिम सां झगड़ो करणु शुरू कयो त जंहिं ते क़ासिम चवण लॻो, असल में माजरो छा आहे? त क़ासिम जी घरवारी क़ासिम खे इहो ई चवण लॻी, क़ासिम सॼो कसूर तुंहिंजो आहे, असांजो इन में को ॾोह कोन्हे। छाजे कारण मां तोखे चवंदी हुयसि त क़ासिम वापसि घर मोटी अचो, असां रुखी सुखी खाई बि पंहिंजो वक़्तु गुज़ारींदासीं, लेकिन तूं हमेशा इहा ई ॻाल्हि कंदो हुएं त मुंहिंजी भेनरुनि जी शादी कराइणी आहे, मूंखे घर ठाराइणो आहे, त मां छा कयां? जंहिं वक़्तु ईद हुजे, ख़ुशी हुजे, शादी हुजे, वकास तुंहिंजी धीउ जे लाइ खिलौना वठी ईंदो, मुंहिंजे लाइ सामान
सामान वठी ईंदो हो त जंहिं वक़्तु मां संभरी वकास जे साम्हूं ईंदी हुअसि त वकास मुंहिंजी तारीफ़ कंदो हुयो। वकास सां मुंहिंजी मोहबत थी चुकी आहे। हाणे कासिम बहितर इहो आहे त तूं मूंखे तलाक ॾे, छाजे कारण मुंहिंजी मोहबत तुंहिंजे दोस्त वकास सां थी चुकी आहे। तुंहिंजी धीउ बि तोखे हाणे कोन सुञाणे थी। तुंहिंजी धीउ बि वकास खे पंहिंजो अबू सम्झी रही आहे। जंहिं वक़्तु कासिम इहा ॻाल्हि ॿुधी त कासिम जी ॿ ॾियारा गुज़रिया। कासिम निहायती परेशान हुओ। सोचींदो रहियो त आख़िरकार मुंहिंजो कसूर छा हो। मां त पंहिंजे बच्चनि जे भले जे लाइ ॿाहिरि कमाइण जे लाइ वयुसि, पर अॼु उहे बच्चा ई मूंसां ख़ुशि न आहिनि। कासिम आख़िरकार उहो ई फ़ैसिलो कयो। सऊदी अरब वापसि अचण खां पहिरियां कासिम तलाक लिखी पंहिंजी घरवारीअ खे ॾेई सऊदी अरब रवानो थी वियो। अब्बास जंहिं वक़्तु कासिम खे ॾिठो त अब्बास हैरान परेशान थी वियो। पहिरियों त अब्बास कासिम खे सुञाणे न रहियो हुयो त हीउ केरु आहे। कासिम त छुटी वियल हुयो। कासिम एतिरी जल्दी कीअं सऊदी अरब वापसि आयो हूंदो। चंद मिनट गुज़रण खां बाद में आख़िरकार अब्बास कासिम जे तरफ़ रवानो थियो ऐं ॾिठाई त हीउ त मुंहिंजो दोस्त कासिम आहे। हीउ त पाकिस्तान वियो हुयो, हीउ वापसि कीअं जल्दी अची वियो। अब्बास कासिम खे होटल खां वठी ॿाहिरि वियो ऐं कंहिं वीरान जॻह ते वञी वेठा त अब्बास कासिम खां पुछण लॻो, दोस्त आख़िरकार हीउ माजरो छा आहे। कासिम ॿुधाए न रहियो हो। कासिम सिर्फ़ु रोई रहियो हुयो। आख़िरकार अब्बास मिनतूं इलाज करे कासिम खे परचाए ऐं कासिम खां कासिम दोस्त यार आख़िर माजरो छा आहे। तूं त पंहिंजे ॻोठ वॾी ख़ुशीअ सां वियो हुएं ऐं तूं एतिरो जल्दी छो वापसि मोटी आहीं। रोई रोई आख़िरकार कासिम हिकिड़ो ई जवाबु ॾिनो त अब्बास यार मुंहिंजे लाइ त क़यामत थी वई। कासिम चवण लॻो, यार जंहिंजे कारण मां राति ॾींहुं सऊदीअ में कमाए रहियो हुयुसि, बच्चनि जो कुझु गुज़र सफ़र थिए, अॼु उहे बच्चा ई मुंहिंजा न रहिया। यार आख़िरकार ॻाल्हि छा आहे। त अब्बास खे कासिम चवण लॻो, यार ॻाल्हि इहा ई आहे, जंहिं वक़्तु मां घर वयुसि कुझु ॾींहं त मुंहिंजी घरवारीअ मूंसां सुठो बर्ताव कयो, लेकिन उते मुंहिंजो दोस्त वकास जंहिं वक़्तु बि घर में अचे त मुंहिंजी धीउ मूंखे न पई सुञाणे ऐं वकास खे बाबा बाबा करे वञी चिंबड़ी पई पए। पहिरियों त मां सोचियो शायदि हीअ नंढड़ी आहे, हिन खे ख़बर न पई हूंदी, पर मुंहिंजी घरवारीअ बि आख़िरकार मूंखे इहो चयो त मुंहिंजी मोहबत हाणे वकास सां थी चुकी आहे। बहितर इन में आहे त तूं मूंखे तलाक ॾेई छॾ। त मूं पंहिंजी घरवारीअ खे तलाक ॾेई सऊदी अरब हलियो आयो आहियां। ऐं आख़िरकार यार मुंहिंजो कसूर कहिड़ो आहे। मूं त सभु कुझु ज़िंदगीअ जो उन्हनि जे मथां लुटाए छॾियो। बुखुनि ते उञुनि ते सुख दुख कॾहिं मां पंहिंजे बच्चनि खे न ॿुधायो। मां पंहिंजे मथां भार सहंदो रहियुसि। आख़िरकार मुंहिंजो कसूर कहिड़ो हुयो जो मूंखां मुंहिंजी घरवारीअ तलाक वरिती। इहो ॿुधी अब्बास खे निहायती ॾुख, जंहिंजे कारण हीउ कमाए रहियो हुयो, अॼु उन्हनि हिन जो क़दुरु ई कोन कयो ऐं हिन जी दुनिया उजड़ी वई। इहो कासिम सोचींदो रहियो ऐं सोचे सोचे आख़िरकार हिकिड़े ॾींहुं कासिम जो इंतकाल थी वियो ऐं कासिम हिन दुनिया खे अलविदा करे वियो हलियो। जॾहिं अब्बास अची कासिम जी लाश ॾिठी, निहायती ग़मगीन। कॾहिं कॾहिं ज़िंदगीअ में इंसान जे में अहिड़ा दोस्त बि अची वेंदा आहिनि ऐं अहिड़ा मोड़ बि इंसान खे ॾिसणा पवंदा आहिनि।